ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وكلا وعد الله الحسنى وفضل الله المجاهدين على القائدين أجرا عظيما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुजाहिद प्यारा भाई फितनन ऐं फसादन जो दौर अची वियो आहे कुर्ब क़यामत आहे दज्जाल जे ज़ाहिर थियण में हाणे का देर नजर नथी अचे अल्लाह करीम जल शानो शाल फितनन खां पंहिंजी पनाह में रखे हक़ ऐं सच जो रस्तो हक़ ऐं सच जी वाट अहले सुन्नत वारो अक़ीदो रब असांखे नसीब फरमाए उन अक़ीदे ते जियारे उन अक़ीदे ते मौत नसीब फरमाए मां तव्हांजो मुकम्मिल तवज्जो चाहींदुसि दिलियूं हाज़िर करे ज़हन दिल दिमाग़ सभु मूं ॾे मुतवज्जो कयो मां कुछ ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाइण चाहियां थो ऐं आख़िर में मां तव्हां खां हिकिड़ो वाइदो बि वठंदुसि फितनन ऐं फसादन जे हिन दौर जे अंदर के माण्हू अल्लाह जी ज़ात जा मुनकिर आहिनि अल्लाह खे ॻाल्हियूं कान्हे के माण्हू बदबख्त बदनसीब पंहिंजे मालिक पंहिंजे ख़ालिक जे शान में बेअदबियूं था कनि के बदनसीब मदीने वारे साईं जे शान में नाशाइस्ता ॻाल्हियूं था कनि के मदीने वारे मीर जे पिछड़न अहल बैतन जे शान में बेअदबियूं था कनि के हुजूर जे सहाबा किराम जे शान में अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइनि था जेकी ॿुधी नथा सघनि सोशल मीडिया ते हिकिड़ो तूफ़ान बेहयाई जो तूफ़ान बद अक़ीदगी जो खड़ो थी चुको आहे
हिन दौर जे अंदर पंहिंजो ईमान बचाइण, पंहिंजे अक़ीदे जो तहफ़ुज़ करण, पंहिंजे अक़ीदे ते क़ाइम ऐं साबित रहण सभ खां वॾी कामयाबी आहे। हिनखे उधार बस रुके जाग हुई, निंड न कर। जेॾीमहिल कम जी ॻाल्हि थींदी तव्हांखे ढकर अचणु शुरू थींदा। इशार थी मां पहिरीं अर्ज़ कयो त पंहिंजी दिलि ऐं दिमाग़ खे हाज़िर करे मुंहिंजूं ॻाल्हियूं हिन फितननि जे दौर में जिते हर तरफ़ फितना खड़ा आहिनि, सभ खां वॾो फितनो हुज़ूर जे सहाबनि जी बेअदबी, गुस्ताखी, उन्हनि जे शान जो इनकार। हिकिड़ा बदबख़्त बदनसीब आहिनि जेकी चवनि था त हज़रत अबू बकर सिद्दीक़, हज़रत उमर साईं मुस्लमान ई न आहिनि। जेकॾहिं अबू बकर मुसलमान नाहे त पोइ उम्मत में केर बि मुसलमान कोन बचे। तूं कहिड़ो को मुसलमान आहे? जेकॾहिं उमर मुसलमान नाहे, जेको अॼु बि मदीने में मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, ख़ुदा जो कसम आहे, जेको साओ गुंबद आहे न, रोज़ो पाक जेको असांजे अखियुनि जो ठार आहे, उन रोज़े पाक जे हेठां हिकिड़ो मदीने वारो साईं आहे, ॿियो हज़रत अबू बकर आहे, टियों हज़रत उमर। जंहिंखे अॼु बि लॼपाल नबी पंहिंजे फाकुर में करे रखियो आहे, कोन चवंदो उहे मुस्लमान न आहिनि। हुज़ूर जे सहाबा किराम जेकी ॿिया असाबी आहिनि, तक़रीबन 1.25 लख आहिनि, या बाद रिवायतुनि में 1,40,000 आहिनि, उन्हनि खे त ख़ुदा ॼाणे छा छा था चवनि पिया, पर जेको यारे ग़ार, यारे मज़ार, मुस्तफ़ा करीम जो साथी, रफ़ीक, वज़ीर, उन जे शान में अहिड़ा लफ़्ज़ था ॻाल्हाइनि जेकी ॿुधी नथा सघनि। याद रखो, हुज़ूर जे सहाबनि जे शान जो इनकार खुद मदीने वारे साईं जो इनकार आहे। मूंखे तव्हांखे नसीहतूं कंदे उमिरि जो हिसो गुज़रियो आहे। मूं रातूं ॾींहं तव्हां सां महिनत कई आहे, तव्हांखे शरीयत, तरीक़त, इल्म, मारिफत मूं सेखारी आहे। मां मरी वञा ऐं तव्हां सभु फिरी वञो, तव्हां सभु मुंहिंजो तरीक़ो छॾे वञो, तुंहिंजो मक़सदु त मुंहिंजी नाकामी आहे न। मां तव्हांजी तरबियत कोन करे सघियुसि न, तव्हांखे हक़ सच सेखारे न सघियुसि न। मुंहिंजे मरण खां पोइ तव्हां सभई फिरी वञो वञा, पोइ मुंहिंजो अचणु कहिड़े मक़सद जो हुयो, मुंहिंजी तबलीग जो कहिड़ो फ़ाइदो हुयो। हिकिड़ो माण्हू थो चवे त हुज़ूर जे पर्दे फरमाइण खां पोइ असां बि सभु फिरी विया सवाइ पंहिंजो मक़सदु त मदीने वारे साईं जी तरबियत सही कोन कई। हुज़ूर कुरान पढ़ाइनि, हुज़ूर उस्ताद, शागिर्द असहाबी, हुज़ूर हलनि, क़ाइद, अॻवान, मदीने वारा साईं, पैरोकार। छा ईअं थी सघंदो त अलाह ताला जे नबीअ खे मोकिलियो, नबीअनि जो इमाम, नबीअनि जो सरदार, सारी ज़िंदगी तबलीग कई, 23 साल,
पत्थर लगा, तकलीफूं आयूं, इज़ाब आया, पर मदीने वाले साईं इन जमायत के पे तबलीगी तालीम दी। ऐं हुजूर जे वञण खां पोइ सभु फ्री जा बाक़ी के बचा हुआ। का ॻाल्हि सम्झ में अचे थी तव्हांखे? मां ईअं चवंदुसि त तूं पाण फिरियल आहीं, मुस्तफा जा असाबी फिरियल न आहिनि। जेकॾहिं चईंदो त हुजूर जा असाबी मुस्लमान कोन हुया, मोमिन कोन हुया, उहे मुनाफ़िक हुया या उहे काफ़िर हुया, असुल में मुनाफ़िक तूं आहीं, काफ़िर तूं आहीं, बदअक़ीदा तूं आहीं। मुंहिंजे मुस्तफा जा अढ़ाई असाबी इज़्ज़त वारा, अज़मत वारा, बस कुरान जो हिकिड़ो लफ़्ज़ इन्हनि जे लाइ काफ़ी आहे, हिकिड़ो कुरान जो जुमिलो। जेकॾहिं फ़क़ीर वेंदो आहे न, उनजे पुठियां हिकिड़ी क़ौम हुनखे न ठेकड़ी हणे, पोइ इहे जेके असाबनि जे पुठियां घटि घटि ॻाल्हाइनि था न, उन्हनि जे लाइ क़ुरान जो हिकिड़ो लॻड़ो आहे, केल भञी छॾींदुसि, वरी न सिधो थींदो। क़ुरान तो फरमाए कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना, मुस्तफा जे हड़नी सहाबनि सां मुंहिंजो वाइदो आहे जन्नत। हिकिड़ो को ॿ को 4 को 8 को 10 को 20 को 100 को 500 न, कुल्लन जे मुस्तफा जे साम्हूं आया, मदीने वारे जो दीदार कयूं, ईमान आंदऊं, उन्हनि हड़नी साम्हूं रब जो वाइदो आहे। हर सहाबीए नबी, हर सहाबीए नबी अल्लाह वाइदो कयो हुजूर जे सहाबनि सां, ऐं उन जे विच में गिरंगी मुस्तफा करीम वाइदा मुआहिदा थींदा आहिनि न, अल्लाह जा वाइदा पक्का ऐं पुख्ता आहिनि, पर विच में वरी उन वाइदे जो गिरंग कर तुंहिंजो मुंहिंजो नबी, अल्लाह जो महबूब, साहिब क़ुरान जे ते क़ुरान नाज़िल थियो, उहो मुहम्मद अरबी ज़ानिबा, त मुंहिंजे मुस्तफा करीम जे हड़नी साहबनि सां अल्लाह जन्नत जो वाइदो करे। तुंहिंजे घटि वधि ॻाल्हाइण सां उन्हनि जो शान न घटियो आहे न घटियो। ओ नशे खोर मवाली छाते मगज़ थियो ख़राब थई, सवाबनि खे गारियूं ॾींदे त कहिड़ो सवाब थई। सवाब मिलंदो मुस्तफा जे यारनि खे घटि वधि ॻाल्हाए सवाब मिलंदो। तुंहिंजी जेकॾहिं मौला अली सां मोहबत आहे, अली जा तराना पियो ॻाए, असीं बि ॻाईंदासीं। अली तुंहिंजो न आहे, अली असांजो। अली जा तराना ॻाए सवाब मिलंदो न। भला यारनि खे घटि वधि ॻाल्हाईंदे तोखे कंहिं फ़ैसिले ते मुक़ररु कयो आहे, तोखे कंहिं पग वधाई आहे त हुजूर जे साहबनि जो तूं फ़ैसिलो कर त कहिड़ो जन्नत में वेंदो, कहिड़ो जहन्नम में वेंदो। तूं केरु थींदो? मुस्तफा जे यारनि जो फ़ैसिलो करण वारो तूं न आहीं। पंहिंजे औकात में रहो, काला कुत्ता पंहिंजे औकात में रहो। कुल्लन वअदल्लाहुल हुस्ना, हर साहबी सां अल्लाह तारीफ़ नथो करे सघी त घटि में घटि ज़बान खे लगाम सघे। बेटा ई सोने जे रूह में रड़ कई के जायो काफलो साथ धनी सरवान,
जा आयो काफलो यो काफलो केट खायो हितों जो ना या चूंडा अल्लाह दिया यो काफलो जेको मक्के खां मदीने कदे तबूक में कदे ताइफ में कदे हुनैन में कदे बदर में यो काफलो हितों जो ना है या चूंड मुझे रब दी जात या केट जो धनी सरमान बार बढ़े वागू कया पवान हूंद भला जेड़ो पुनल पान तेड़ी सिसरा साथ जेड़ो पुनल पान बेटा हिकिड़ो जुमिलो तयार कयो वञो जहिड़ो पुनल साईं फरमाइनि था मुंहिंजे रब मूंखे चूंडियो आहे मुंहिंजे ख़ातिर मुंहिंजे असहाबनि खे बि अल्लाह चूंडियो तुंहिंजी चूंड ग़लति थी सघे थी अल्लाह जी चूंड में ग़लती नाहे तुझी चूंड 6 सालनि 5 सालनि खां पोइ वरी ठुकराइजी वेंदी अल्लाह जी चूंड क़यामत ताईं क़ाइम दाइम रहणी सल्लल्लाहु अलैहि कुछ मदीने वाले साईं जो हदीस वरी अर्ज़ कंदुसि दिल हाज़िर कयो मुंहिंजे नबी जूं हदीसूं ॿुधो पोइ फ़ैसिलो तव्हां पाण कयो त ही जाहिल ही हासिद ही मुआनिद ही कारियर इहो सचो आहे या मुस्तफ़ा जो फरमान बरहक आहे इमाम हाकिम रिवायत आंदी इया रिवायत इमाम इब्ने अद्दी कामिल में आंदी इया रिवायत खतीब बगदादी में आंदी हदीस जो रावी हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रिवायत करे त अन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल बिला शक मदीने वाले मीर फरमायो अबू बकर व उमर खैरुल अव्वलीन वल आखिरीन अबू बकर ऐं उमर अगन में भी सभिनी खां भला आहिनि पोयन में भी सभिनी खां भला आहिनि जंहिंखे मुस्तफ़ा भलो चवे वो ढिलो नथो थी सघे जेको भले खे ढिलो सॾे उहो पाण तल्लो साईं फरमाइनि था त अॻियुनि उम्मतुनि में जेतिरा बि आबिद ज़ाहिद नबीअनि जा असहाबी शहीद सिद्दीक़ वली अॻियुनि उम्मतुनि में या मुंहिंजी उम्मत में क़यामत ताईं जेतिरी बि आबिदनि ज़ाहिदनि नेकोकारनि जी जमायत थींदी इन्हनि सभिनी में भले में भला अबू बकर ऐं उमर अथव وخير أهل السماوات وخير أهل الأرض إلا النبيين والمرسلين نبيين رسول کا سوا باقی जेका बि इंसान ज़ात अॻियुनि उम्मतुनि या पोयुनि उम्मतुनि जा या मुंहिंजी उम्मत जा अॻियां या पोयां माण्हू हड़मी में भला रुपे ज़मीन ते न पर आसमान ते बि भला अबू बकर ऐं
ज़मीन में जेकी भी इंसान ज़ात आ नबीअनि रसूलनि खां पोइ अगर उन्हनि में को भलो आ त चओ हुज़ूर जो अबू बकर ऐं उमर भलो आ। आसमान में त जिब्रील भी आहे, मीकाईल भी आहे, इसराफील भी आहे। वो जेको सूर बात में विझू वेठो आ इसराफील भी आहे। खोड़ मलाइकनि में हिकिड़ी बाड़ी खाली न आहे, हिकिड़ी आंगुर खाली न आहे जिते मलाइको मौजूद न हुजे। पूरा आसमान फरिश्तनि सां भरिया पिया आहिनि, ज़मीनूं मलाइकनि सां इंसाननि सां भरियूं पियूं आहिनि। मदीने वारो छो फरमाए त आसमान वारनि में ज़मीनुनि वारनि में अगर भले में भलो था ॾिसणु चाहियो त मुंहिंजो अबू बकर मुंहिंजो वो ही हूंदो जी। ॿी हदीस ॿुधो, इमाम बुखारी पंहिंजी तारीख़ में रिवायत आंदी, सुनन नसाई में, सुनन इब्न माजा में रिवायत नेमर रजुल अबू बकर नेमर रजुल उमर। भलो मर्द अबू बकर अथव, भलो माण्हू उमर अथव जी। तव्हांजी मूंसां मोहबत आहे, मां जेकॾहिं चवां त हीउ मुंहिंजो मुरीद भलो आहे, सभई ख़्यालु कंदा था साईं हिनखे भलो कुझु त साईं कुझु त ॾिठो आहे। चई हेतिरी जमात में सॼो पिंडाल भरियो पियो हो, पर हिकिड़े मुरीद जे लाइ साईं फरमाए त हीउ जेको आहे भलो सोचींदो उनखे इज़त ॾींदो या न ॾींदो। तव्हांजो नबी जेके भलो करे जंहिंजो कलमो पढ़ियो अथई ख़ुदा जा वाला ॿियनि सां त सचो न, पिणे सां सचो, पढ़े सां सचो, पर पंहिंजे नबीअ सां सचो। जंहिंजो कलमो पढ़ियो अथई उहो तुंहिंजो नबी थो सरे त अबू बकर भलो अथव। मुंहिंजो अबू बकर भलो आ, जंहिंखे तुंहिंजो नबी भलो सॾे, तूं बि चओ त अबू बकर, तूं बि चओ त उमर। ऐं जेको न अबू बकर जी गिला करे छॾे ॾे, उनजो पासो ई न वठि, उनजी ॻाल्हि ई न ॿुध। तूं नबी जो मुखालिफ़ आहीं, मां तुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदुसि, बसि ॻाल्हि फ़ैसिलो थी चुको आहे। सम्झो या न सम्झो? वरी अञा ॿुधो, इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे, हज़रत अबू सईद ख़ुदरी रावी आहे। इहा रिवायत मुंहिंजे दिलबर नबी जो इहो फरमान जामिउ सगीर में भी आयो आहे। मुझे आका फरमायो मा मिन नबिय्यिन इल्ला वलहु वज़ीरान मिन अहलि समाए व वज़ीरान मिन अहलिल अर्द। जो भी दुनिया में नबी आयो, हर नबी के अल्लाह आसमान में ब वज़ीर ॾिना, ज़मीन में ब वज़ीर ॾिना। ऐं ॿुधो व वज़ीरा वज़ीराय मिन अहलि समाए फजिब्रील व मीकाईल व अम्मा वज़ीराय मिन अहलिल अर्द फअबू बकर व उमर। चार वज़ीर बरना आसमान ते मन बनी मुंहिंजा बि चार वज़ीर ते ब ज़मीन ते। आसमान में मुंहिंजा वज़ीर जिब्रील ऐं मीकाईल, ऐं ज़मीन ते मुंहिंजा ब वज़ीर अबू बकर ऐं उमर। भला केॾी महिल फरमाए थो मुंहिंजा वज़ीर
थव ॿुधायो सुभान अल्लाह मुझे आका फरमायो अन अबी हुरैरा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम قال ان درجات الأولى يراهم من هو أسفل منهم كما ترون الكوكب الدري في أفق السماء وإن أبا بكر وعمر منهم وأناما अजीब मिसाल साईं फरमायो त जीअं ज़मीन वारा हीअं मथे ॾिसंदा आहिनि त उन्हनि खे सितारो सुरैया चिमकंदे नज़र ईंदो आहे ज़मीन वारा मथे निहारींदा सिज चिमकंदे नज़र ईंदो चंड चिमकंदे नज़र ईंदो जॾहिं जन्नती जन्नत में पहुचंदा हीअं मथे ॾिसंदा त उन्हनि खे अबू बकर ऐं उमर चिमकंदे नज़र ईंदा समझण जो जन्नत में वेंदा त अबू बकर जो शान ॾिसंदा हुन पासे पोइ छा ॾिसंदो जी जे हिन जलसे में आया आहियो मिठल साईं ॾिसंदो जी हे मुल साहब आए टोपी सां वॾा कोमराड़ी को वारनि में टोपी न रखंदो जलसे में आया आहियो मजलिस में आया आहियो त ॾिसंदो न जे हुजो ई न त कीअं हिन मुल साहब जी ज़ियारत कंदो साईं फरमाइनि था जन्नती जन्नत में पहुचंदा त उन्हनि खे अबू बकर ऐं उमर जी ज़ियारत थींदी जीअं ज़मीन वारा ज़मीन खां चोटी जो चंड मथे चिमकंदे ॾिसंदा आहिनि मालूम थियो त अढ़ाई जन्नती हेठि अबू बकर उमर आला दर्जे में अबू बकर आम न हूंदो ख़ासि हूंदो उहो ॿियनि जन्नतियुनि वांगुरु न हूंदो अबू बकर ऐं उमर चिमकंदड़ चेहरे वारा रोशन रोशन चेहरे मुस्तफा वालों के अंदाज निराले होंगे नूर आंखों में तो चेहरों पे उजाले होंगे नूर अंदाज निराले होंगे सुभान अल्लाह ये हदीस इमाम अबू नुएम दिया हिलियतुल औलिया में खतीब बगदादी आंदिया इमाम अबू यअला या रिवायत आंदिया साईं फरमाइनि था अबू बकर व उमर मिन्नी बिमंज़िलत समय वल बसर मिन रास अबू बकर ऐं उमर जी मूंसां निस्बत ईअं अथव जीअं मथे में अखियूं ऐं कन हूंदा आहिनि मथे जे अंदर अखियूं ऐं कन हूंदा आहिनि साईं फरमाइनि था मूं मुहम्मद जे लाइ अबू बकर ऐं उमर ईअं त हिकिड़ी अखि अबू बकर आहे हिकिड़ी अखि उमर आहे हिकिड़ो कन अबू बकर आहे हिकिड़ो कन उमर आहे मुंहिंजो नबी फरमाए त मुंहिंजूं अखियूं अबू बकर आशिकी मां बि थींदी आहे आई लव यू चवंदा आहिनि असां वटि अंग्रेजी वारा चवंदा आहिनि आई लव यू ऐं उर्दू वारा जी हर कंहिंजी ॿोली जा पंहिंजा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि अरब
कंहिंसां प्यार कंदा आहिनि न उनखे चवंदा आहिनि उयूनी क़ल्बी, चवंदा आहिनि तूं मुंहिंजूं अखियूं आहीं, तूं मुंहिंजी दिलि आहे। के दुनिया वारनि जी मुहबत जा वर्ड आहिनि, होॾो मदीने वारो साईं जो फरमाए त मुंहिंजूं अखियूं मुंहिंजो छा त प्यार आहे सोने सिद्दीक़ अकबर सां मदीने वारे मीर। साईं फरमाइनि था खैरु उम्मती बादी अबू बकर व उमर, मुंहिंजे उम्मत में मूंखां पोइ ते सभिनी खे भले में भलियूं शख़्सियतूं ॿ हूंदव, हिकिड़ो अबू बकर ॿियो उमर। जंहिंखे मदीने वारो साईं भलो चवे। साईं फरमाइनि था मां क़दम तो अबा बकर व उमर वलाकिन अल्लाह क़दमहुमा, अबू बकर ऐं उमर खे मूं अॻिते न आंदो आहे, मूं उन्हनि खे वधीक तरजीह न ॾिनी आहे, पर मुंहिंजे रब पाण अबू बकर ऐं उमर खे चूंडियो आहे। अल्लाह चूंडे मुस्तफा करीम पसंद करे ऐं तूं सड़ंदो ॿियो सड़ ॿियो सड़ंदे हिते बि सड़ंदे हुते बि सड़ंदे हिते बि कुटंदे, ॿियो केरु कोन कुटींदे, पंहिंजो पाण खे पाण कुटींदे, हिते बि कुटबे हुते बि कुटबे। अबू बकर जे मोहबत वारा उमर जे मोहबत वारा हिते बि राहत में हुते बि सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब अल्लाह। इमाम इब्ने असाकिर रिवायत आंदी आहे, इहा रिवायत कंजुल उम्माल वारे भी आंदी आहे, मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जी हदीस ॿुधण जहिड़ी आहे, बल्कि दिल ते लिखण जहिड़ी। जे तव्हांजी दिल न ठरे न त मां भरे ॾींदुमि, दिल हाज़िर त हुजे। सुभान अल्लाह। हिकिड़ो आईनो तव्हांजे साम्हूं रखो, आईने में छा थींदो? सूरत नज़र ईंदी आहे, कारो ई कोजो ई, सुहिणो ई बुरो ई, कारो ई चिट्टो ई, ॾाढो ई। हिन आईने में तुंहिंजी सूरत जा ख़तो खाल नज़र ईंदा आहिनि, पर मुस्तफा करीम हिकिड़ो आईनो ॾिनो आहे, उन में ईमान ऐं निफ़ाक़ नज़र ईंदो आहे। मोमिन केरा मुनाफ़िक़। हाणे इहो आईनो नबवी आईनो तव्हांजे साम्हूं रखां थो, तव्हां सभई पाण पंहिंजो मुंहुं ॾिसो त मुनाफ़िक़ आहियो या मोमिन आहियो। ॾिसंदो आईनो ॾेखारियां। सुभान अल्लाह। मुंहिंजे आका फरमायो ला यजतमिउहुम फी क़ल्बि मुनाफ़िक़िन, चार शख़्सियतूं अहिड़ियूं जंहिंजी मुहबत कंहिं मुनाफ़िक़ जे दिल में गॾु न थी सघंदी आहे। चार मुंहिंजे उम्मत जा अहिड़ा माण्हू आहिनि जिनजी मुहबत हिकिड़ी दिल में गॾु थिए त इहो मोमिन आहे। जे चैन जी मुहबत हिकिड़ी दिल में गॾु न थिए सम्झे त इहो मुनाफ़िक़ आहे। चैन माण्हुनि जी मुहबत जंहिंजे अंदर में गॾिजी पवे सम्झे त मां मोमिन आहियां। हिकिड़े सां मुहबत, टिनि सां बुग़्ज़, टिनि सां प्यार, टिनि सां दुश्मनी, सम्झे त इहो मुनाफ़िक़ आहे। ईमान वारो उहो आहे जंहिंखे इन
इन्हनि चैन सां प्यार मदीने वारा असांखे ॿुधाए त सही इहा चार आहिनि कहिड़ा वास्ते असांखे ॿुधाए असीं बि पाण खे ॾिसूंदासीं मोमिन आहियूं न बुरा ॾिसूं असां पाण खे मदीने वारो मीर थो फरमाए ला युहिब्बुहुम इल्ला मोमिन इन्हनि चइनि माण्हुनि खे गॾो गॾु हिकिड़ी दिलि में उहो ई समाईंदो जेको मोमिन अबू बकर व उमर व उस्मान व अली मेहरबानी कयो थोरो ईअं तवजो कयो तव्हांजे दिलि में चइनी सां मोहबत आहे या कंहिंसां बुग़्ज़ आहे जंहिंखे इन्हनि चइनी सां प्यार आहे उहो हथ मथे खणे मां बि शायद थींदुसि मलाइक शायद थींदा आसमान वारो रब बि शायद मुंहिंजा शायद ख़ुदा जो कसम मूंखे चइनी सां प्यार कसम खणी चओ था सिक सीने में रख प्यारनि जी महबूब जे चइनी यारनि जी सिक सीने में महबूब जे चइनी यारनि जी सिक सीने में साईं सां गॾु हार अंदरि उहो आशिक़ सोनो सिद्दीक़ अकबर अॼु ताईं बि गॾु जंहिंखे तांग नबीअ जे निज़ारनि जी सिक सीने में रखो महबूब जे हड़नी यारनि जी सिक सीने में रखो प्यारनि जी महबूब जे सभिनी यारनि जी सिक सीने में सुभान अल्लाह हेॾे हेॾे थोरो ॾिसो रिवायत इमाम तिरमिज़ी रिवायत आंदी हज़रत अनस बिन मालिक तो चवे अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यखरुज अला असहाबी मिन अल मुहाजिरीन वल अंसार व जुलूस फीहिम अबू बकर व उमर फला यरफा इलैहि अहदुम मिनहुम बसरुहु मुहाजिर अंसार असाबी टोला के जमायत वेठा हूंदा हुजूर कोच तो निकरंदा के जरूरत न थींदी जो हीअं अखियूं खणी सघे मुस्तफा जे मुखड़े जो जे चेहरे जमाल चेहरे जी बाजत के हिम्मत न थी सघंदी हुई जो मुस्तफा करीम जे मुखड़े के ये चिताए ॾिसी सघे अंसार मुहाजिर ये घणी गर्दन झुकाईंदा हा पर इल्ला अबू बकर व उमर फइन्नहुमा काना यनजुरान इलैहि व यनजुर इलैहिमा व यतबस्समान इलैहि व यतबस्समु इलैहि शख्सियतूं हुयूं जेके मुस्तफा सां दीद मिलाई हिकिड़ो अबू बकर ॿियो उमर जेॾी महिल हुज़ूर ॾिसंदा हा त मदीने वारा मुर्कंदा हुया अबू बकर उमर मुर्कंदा हुया हुज़ूर मुर्कन अबू बकर उमर मुर्के दीद दीद नुमा मिले कंहिंखे जुर्रत न हुई जो ईअं अख अख सां मिलाए सघे पर
उमर अबू बकर उमर सां अहिड़ो त को साईं जो प्यार हुयो मां तव्हांखे ॾिसां त मूंखे ख़ुशी थी थिए मां तव्हांखे मुर्को दया ख़ुशि था थियो यार 2 महीननि खां पोइ दिलि पर सही इहा बि मुरीद जी मोहबत जी निशानी आहे मुर्शिद जे प्यार जी निशानी आहे मुर्शिदनि जो मुर्शिद मदीने वारो आहे मुरीदनि में सभ खां आला अकरम अशरफ मुरीद अबू बकर उमर न अहिड़ो काइनात में मुर्शिद थींदो न वरी अहिड़ा काइनात में मुरीद अबू बकर उमर जी जोड़ी हुजूर ॾिसनि त मदीने वारो मुर्की ऐं अबू बकर मुर्की मां सदके वञा मुंहिंजे आका जे मुर्कण महबूब मिठा तुंहिंजे मुर्कण खां सदके अम्मा शस्दीका जे सुई रहण खां सदके अम्मा शस्दीका जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अलैका या रसूल अल्लाह खड़ने में मुंह बसायो जानी जमाल तुझो अखड़ने में मुंह जानी जमाल तुझो मुखान नूर विसरी वाह वाह कमाल तुझो वसायो जानी जमाल तुझो मुखान नूर विसरी वाह वाह कमाल तुझो ॾिसण ऐं मुर्कर अबू बकर उमर ॾिसण ऐं मुर्कर सारी दुनिया सिके थी त हिकु झलक मुस्तफ़ा जो दीदार भाग अबू बकर उमर जो हींअर बि मुस्तफ़ा जे जलवनि में 1,500 साल गुज़री चुको आहे अञा क़यामत जॾहिं अचे अबू बकर जो दीदू अॼु बि मुस्तफ़ा जे मुखड़े उमर जूं अखियूं अॼु बि मुस्तफ़ा जे पाक चेहरे ते अहिड़ो कंहिंजो भाग थी सघंदो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत वारी चाशनी दरियाए मोहब्बत उन जो न किनारो मोहब्बत वारी हिकिड़ी का सुख नसीब करे मुंहिंजा दोस्तो
इमाम तिरमज़ी, इमाम हाकिम हजरत अब्दुल्ला बिन उमर का रिवायत आंदी आ। साईं फरमाता अना अव्वल मन तनशक्कु अनहुल अर्द सुम्मा अबू बकर व उमर। जॾहिं इसराफील सूर फूकींदो माण्हू मज़ारन मां निकिरंदा सभिनी खां अव्वल मां मोहम्मद पोइ अबू बकर पोइ उमर। हीअं जेॾीमहिल हलंदासीं त हिकिड़े हथ में अबू बकर जो हथ हूंदुमि, ॿिए हथ में उमर जो हथ हूंदुमि, टई ॼणा हीअं गॾिजी जन्नत सड़ंदो अबू बकर सां साण अथसि न, पोइ सड़न जो त उहो ॾियारो हूंदो जेॾीमहिल मुस्तफ़ा हथ में वठी अबू बकर उमर खे वठी सल्लल्लाहु अलैहि या अञा बचिया आहिनि ऐं निमाज़ टे पाड़ी जो टाइम 3:30 बजे ताईं आहे। जेसीं शौक़ सां ॿुधंदो तेसीं ॿुधाईंदुसि। सुभान अल्लाह। इमाम अबू याला रिवायत आंदी आ, हदीस जो रावी हजरत अम्मार बिन यासिर वा। अम्मार बिन यासिर जो रिवायत करे त मदीने वाले मीर फरमायो अतानी जिब्रील आनफा। सरकार फरमाते हींअर हींअर मोटो जिब्रील जिब्रील हींअर मूं वटि आयो। मूं चयोमांसि या जिब्रील हदसिनी बिफ़दाइल उमर इब्नुल ख़त्ताब। मूं जिब्रील खे चयो त जिब्रील मूंखे उमर जी त का ॻाल्हि कयो, उमर जा त कुझु फ़ज़ाइल मुस्तफ़ा जी दिल घुरे पई त पंहिंजे यार जी तारीफ़ ॿुधा। तॾहिं त तव्हां बि इश्क वारा आहियो। तव्हांखे वणे थी 4 बजे ताईं रहंदा। साईं फरमाइनि था जिब्रील मूंखे त का उमर जी ॻाल्हि फ़ज़ाइल त मूंखे ॿुधा। हज़रत जिब्रील थो चवे या रसूल अल्लाह हदस्तुक बिफ़दाइल उमर मुन्ज़ मा लबिस नूह फी कौमी मा नफ़दत फ़दाइल उमर। या रसूल अल्लाह जेकॾहिं मूं वटि नूह अलैहिस्सलाम जेतिरी उमिरि थी वञे यानी 950 साल उमिरि हुई मुंहिंजी। मूं वटि 950 साल उमिरि थी वञे उमिरि जी फज़ीलतूं बयान कंदो रहां 950 साल पूरा थी वेंदा पर उमिरि जूं फज़ीलतूं न खुटंदियूं। जंहिंजी तारीफ़ जिब्रील 950 साल करे खुटाए न सघे मवाले खे कहिड़ी ख़बर थो, मुल्ले खे कहिड़ी ख़बर थो उमिरि जो भला जिब्रील हे त वॾी ॻाल्हि करे छॾियई।
हेतरी उम्र जी फजीलत आहे पर मुंहिंजो अबू बकर या रसूल अल्लाह उम्र जो हाणे क्यों हिक पासे अबू बकर जी हिकड़ी नेकी गारे सौर में रहण वारे अंजाम जितनी यार ठारे छॾियो कंहिंजो यार ठरियो सल्लल्लाहु अलैहि साकिर तो रिवायत आने अबी बकरिन व उमर ईमानुन व बुगदुहुमा कुफ्रुन साईं फरमाइंदा अबू बकर ऐं उमर जी मोहब्बत ईमान उन्हनि सां बुग़्ज़ रखणु कुफ्र आहे अबू बकर जो बुग़्ज़ कुफ्र आहे उमर जो बुग़्ज़ कुफ्र आहे अबू बकर ऐं उमर जी मोहब्बत जो ईमान केतिरो ईमान आहे ॾिसो ॾिसो केतिरी अबू बकर ऐं केतिरी उमिरि सां मुंहिंजी दिलि भरी पई आहे सुणे अबू बकर जी मोहबत सां छो त असां नक्शबंदियुनि जो त पीर पाए नक्शबंदी सिलसिले जो इमाम अॻवान अबू बकर सिद्दीक़ उमिरि असांजे अखियुनि जो नूर असांजे हियां जो ठार सुभान अल्लाह मूंखे हिकिड़ी तकलीफ़ पहुती ज़िंदगी में ॾाढी ॾुखी तकलीफ़ पहुती ॾाढी उहा बयानु न कंदुसि छो त मूंखां कंहिंजी दिलि आज़ारी थिए मूं मवाज़ शरीफ़ ते वञी हज़रत उमर खे तव्हां हज़रत उमर साईं खे तव्हां ॾिनी मूंखे हीअ तकलीफ़ आहे हिननि माण्हुनि खां खुदा जो कसम आहे दाह मेरी मोटियुसि तॾहिं खड़े फ़ैसिलो उन्हनि खे ज़लील कयो रुसवा कयो उन्हनि माण्हुनि खे तबाह बर्बाद थी विया हलिया ऐं उमर को उमर आहे हैरत वारो सुभान अल्लाह मां हींअर हज़रत अबू बकर हज़रत उमर खे अर्ज़ु करे आयो आहे साईं तव्हांजे शान में हींअर कुता भौंकनि था मां दिफ़ा कंदुसि दिलि में साहु आहे मां तव्हांजा फज़ीलती गुण ॻाईंदुसि तव्हां होशियार थियो तव्हांखे ॿुधणो पवंदो ॿुधंदो पर इहो पैगाम दिलि ताईं बि मुझे मुस्तफ़ा जे यारनि सां मोहब्बत रख बेटा जेकॾहिं मरंदे न अल मरो मा मन अहब इंसान मरण खां पोइ उन सां गॾु हूंदो जंहिंसां उनजी मोहब्बत अनस थो चवे जेॾीमहिल हुज़ूर जन ईअं फरमाए त मुंहिंजे ख़ुशीअ जी इंतिहा न रही छो त मां अबू बकर ऐं उमर सां मोहब्बत रखंदो आहियां मूं वटि उन्हनि जहिड़ा अमल कोन्हनि पर मोहब्बत जो आहे साईं फरमाए त जंहिंसां मोहब्बत हूंदो उन सां गॾु छॾिजो इंशाअल्लाह ही करम जी फकीर बि अबू बकर ऐं उमर सां गॾु इंशाअल्लाह इहो पैगाम आहे जेको तव्हांखे अॼु ॿुधायां थो पियो वीडियो क्लिपूं ठाहे सोशल मीडिया ते वायरल कयो त जीअं बेख़बरनि खे बि ख़बर पवे हर कंहिं पैगाम पहुचे जीअं तकरीर भरियल मोबाइल हर कंहिं वटि आहे इहो ब्लूटूथ करे ॿियनि ताईं बि पहुचायो नियाणियुनि ताईं बचनि ताईं नंढनि वॾनि ताईं त मुंहिंजे अबू बकर ऐं मुंहिंजे सुहिणे उमर मुस्तफ़ा जे यारनि जो
मुझे सोने नबी जो फरमाना, मुझे सोने नबी फरमायो हुब्बु अबी बकरिन व उमर वाजिबुन अला उम्मती। अबू बकर जी उम्मत, मुझी उम्मत जे मथा अबू बकर जी मोहब्बत वाजिब आहे। मुझी उम्मत के फर्ज आहे मुझे अबू बकर सां, अबू बकर सां इहो फर्ज़ केरु निभाईंदो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं जेॾी महिल मजलिस में अली ईंदो हो, मौला अली, हज़रत अबू बकर सिद्दीक़ अलीअ जे चेहरे खे वेठो ॾिसंदो, ॾिसे न होॾे अलीअ जे चेहरे खे। के पुछुसि त अबू बकर, हुज़ूर जन फरमाए त अबू बकर जी मोहब्बत मुंहिंजी उम्मत ते वाजिब आहे, ऐं तूं वरी अलीअ खे थो ॾिसी पियो। सोने सिद्दीक़ फरमायो त मुंहिंजे नबीअ फरमायो त अन-नज़रु इला वजहि अलीयुन इबादतुन, अलीअ जे मुखड़े खे ॾिसणो अल्लाह जी इबादत आहे, अलीअ जी ज़ियारत इबादत आहे। इन जे करे मां अबू बकर अलीअ जे चेहरे जी वेठो ज़ियारत थो कयां। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला, अली मौला, अली मौला। अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला, अली मौला, अली मौला। हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला, अली मौला, अली मौला। हसीनन में हसीन काबे अंदर उन्हीअ जी मिलादत थिया मस्जिद में जंहिंजी शहादत, उमिरि उनजी इबादत रियाज़त ना मिली अहिड़ी कंहिंखे सआदत। उनजी गली मुंहुं छली थींदी भले, उनजी गली थींदी भले। इमामुल मशरिक़ैन इमामुल मग़रिबैन छो अली मौला, अली मौला, अली मौला। हिकिड़ी ज़बान चुप न हुजे, जेको सुर न ॿुधंदो अथई अली मौला, अली मौला, अली मौला। अली मौला, अली मौला, अली मौला। शहर इल्म नस्दो मुस्तफा दर उन्हीअ जो मिठो मुर्तज़ा, फैज़ ॾींदो नबी दिल रुबा ऐं वंडींदो अली मुजतबा। आहे अली हक़ जो वली दिल पर दिली, आहे अली हक़ जो वली दिल भर अली। उहो ई असदुल्लाह, उहो नूरुल अमीन अली मौला, अली मौला। अली मौला, कोई असदुल्लाह, वो नूरुल हुदा। अली मौला, अली मौला, अली मौला। ओ मिठा ज़िंदगी ते भरवसो नहीं, मौत मथा भरियो बीठो आहे। ओ मिठा पंहिंजो अक़ीदो दुरुस्त कयो, अॼु आद कयो, अॼु मूंसां वाइदो कयो त इन मोहब्बत में जीअंदासीं, इन मोहब्बत में मरंदासीं। बस ॿी ॻाल्हि ॿुधणी न आहे, को भली
घणी अचे 20 दीवारा क़ुरान शरीफ़ ॿुधाई पर ॾिस जेकॾहिं अबू बकर जे शान में को हिकिड़ो घटिया लफ़्ज़ ॻाल्हाए थो चओ असां अहिड़े जी ॻाल्हि न ॿुधंदासीं असां अहिड़े जे मुंहं खे चिताए न ॾिसंदासीं वाइदो आहे कहिड़ा कहिड़ा वाइदो था जो कसम जे इन मोहब्बत में ज़िंदगी गुज़ारियो न त क़यामत जे ॾींहुं मौला अली सां गॾु जन्नत में हलंदा सल्लल्लाहु अलैहि या अलीअ सां फिरते पुराणी दर्जो खाली भरिया पाणी मुंहिंजी अलीअ सां फिरते पुराणी थींदो सैयद सद में साणी वरती उन जी गली अलीअ जे दर्जो नौकर मौला मुंहिंजो अली अलीअ जे दर्जो नौकर वारिस मुंहिंजो अली जेको अली खे मञंदो मौला सांग तई जा थींदा सौला जेको अली खे मञंदो मौला 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 सांग उन्हीअ जा थींदा सौला जेको अली खे मञंदो मौला उन जा लाहे रब सब रोला उन जा जन्नत हुन ले खुलिया जन्नत पहले खुलिया अली जे दर्जो नौकर आका मुंहिंजो अलिया अली जे दर्जो नौकर वारिस मुंहिंजो अलिया हथ है दर्जे दामन आहे हथ है दर्जे दामन आहे उहो ज़ईफ़ नज़ामिन सदाकर मुला मिलो है दावा ही न ढलिया अली जे नौकर आका मुंहिंजो अलिया अली जे नौकर वारिस मुंहिंजो अलिया आका मुंहिंजो अलिया वारिस वीर मलिया अल्लाह ताला जल शानहू हुजूर जे चैन यारनि सां बल्कि सभिनी यारनि सां सच्ची मोहब्बत नसीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब
अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह खुदा जबाना खुदा ने मोटो ओई रब रहीम आए खुदा जबाना खुदा ने मोटो ओई रज़ा इलाही मिली जही के इहा फौजे अजीम आए अल्लाह दे मोटियो अल्लाह वारन दे मोटियो अल्लाह दे प्यारन दे मोटियो बड़ी कामयाबी सुभान अल्लाह है मकीन उन जा मकान उन जा जमीन उन जी ज़मान उन जा ही जिन मलक आई जान उन जा वो हाकिम हकीम आए खुदा जबाना खुदा दे मोटो खुदा ओई रब रहीम आए जहीं के इज्जत ओ तो बख्शे जलील को ते करे न सघंदो हड़ई हकीकत हथन में उन जे समी सोई अलीम आए रब दे मोटण वारो नमाज न छॾींदो रब दे मोटण वारो कूड़ न ॻाल्हाईंदो चोरी न कंदो चुगलखोरी न कंदो बेहयाई न कंदो गंदाई जा कम न कंदो रब दे मोटण वारे जी दिल में सिबान में हूंदो अल्लाह समझो था पकड़े जाए हर जाई नथी तू थी तालिब पर तमाशाई नथी तू पकड़े जाए हर जाई नथी तू थी तालिब पर तमाशाई नथी तू न तो वट बरबलाम तू दुआए करे वट कुछ ऐं रौशाई नथी तू रौशाई नथियो सच्चा मुरीद सच्चा मुखलिस फरमा बरदार अकीदो उहो जेको मुर्शिद सेखारे अमल उहो जेते मुर्शिद हुकुम ॾिनो इहो रस्तो वरतई इंशाअल्लाह ताला तुंहिंजी मंज़िल मदीनो तुझो दीदार मदीने वाले साईं खे तुझो ठिकाणो जन्नत जा बाग करीम जल शान असां सभिनी खे सुन्नियत वारे अक़ीदे ते जियारे ऐं पंहिंजे फर्मा बरदारी वारी राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना इल्ला अल बलाग بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا مولا مدینے والے سائیں کے درجے اساں کے حاضری نصیب کر یا اللہ जेकी परेशान आहिनि उन्हनि जूं परेशानियूं दूर कर जेकी मुश्किल में आहिनि मुश्किलातूं आसान कर
या अल्लाह पंहिंजे सोहणे हबीब जे सदके असांजा